कोराई साहब जो खैर, पाक आर्मी जे सूबेदार साहब जो खैर, पंजी बारगाह में उहद जबल जेलो लिखण कबूल फरमा। ओ मौला मोहम्मद अमीन कोराई साहब के साईं जे बचड़न के अम्मा मिठी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला हिन घर तूं क़यामत ताईं कुल मुश्किलातूं बीमारियूं दूर कजां। हे घर ऐं घर वारा तुझे अमान में तुझी पनाह में आहिनि, तुझे साम आहिनि, हिननि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। मोहम्मद अमीन साईं जे पुटनि खे कामयाबी पढ़ाई में अता फरमा। साईं इरशाद अली कोराई साईं जे पुटनि खे पढ़ाई में कामयाबी अता फरमा। ओ मौला जंहिं मोहम्मद अमीन साहब के दुआ जे लाइ चयो आहे, जंहिंजे लाइ बि साईं जन सोचनि था, उन्हनि जा बच्चा घर आबाद फरमा। असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मौला जेके बि बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। गुलज़ार अली फुल पोटो साईं जे बचड़नि तो मुश्किलातूं दूर फरमा। ओ मौला जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारत खां बचा। ओ मौला हर मुसलमान जे घर में, हर सुन्नी जे घर, हर शिया जे घर, हर वली जे दरगाहुनि ते लख सलवातूं पढ़ियूं वञनि। इमाम हुसैन जो वास्तो थी अॼु दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। ओ मौला अॼु 8 ज़ुल्हज इमाम हुसैन मके खां अलविदा करे करबला जे सफ़र ते निकिता। सैयद ने करबला में वायदे निभा दिए हैं। ओ मौला इमाम हुसैन जो वास्तो थी महबूब जी सारी उम्मत के कुरान के मञण जी तौफ़ीक़ ॾे। कुरान फिरके वारित खां मना कया, वलिन मना कया। आका जी सारी उम्मत के फिरके वारित खां बचा। हर मोमिन के पंहिंजे घर में लख दुरूद पाक पढ़ाइण नसीब फरमा। ओ मौला असांजे सिंध धरती के वतन पाकिस्तान के पंहिंजे हिफ़्ज़ अमान अता फरमा। असांजे मुल्क जी पाक फ़ौज आर्मी के हर मोड़ ते कामयाबी फतेह ऐं इज़्ज़त अता फरमा। क़िबला साईं दीदार अहमद सियाल साहब के, मोहम्मद बिलावल सियाल साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू व रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।